ज़लज़ला धरतीअ जे मथां अचिरे जे ओचितो लुॾण ऐं फिरण खे ज़लज़ला चइबो आहे। धरतीअ जा 4 वॾा तह आहिनि: अंदरियूं तह, ॿाहिरियूं तह, मैंटल ऐं क्रस्ट ऐं मैंटल जो मथियों हिसो गॾिजी धरतीअ जे मथां अचिरे जी सन्ही खल ठाहिनि था। पर हीअ खल हिकु हिसे ते मुश्तमिल न आहे, मगर इहा केतिरनि ई मुंझियल वरनि वकड़नि वारे हिसनि जी ठहियलु आहे ऐं धरतीअ जे सॼे मथां अचिरे ते पखिड़ियल आहे। असीं उन्हनि वरनि वकड़नि वारनि हिसनि खे टेक्टोनिक प्लेट्स चवंदा आहियूं ऐं उन्हनि प्लेटनि पथर जा तमामु वॾा हिसा जिन मां धरतीअ जो मथां अचिरो ठहियलु आहे जे छेड़नि खे प्लेटनि जूं सरहदूं सॾींदा आहियूं। जंहिं जॻह ते प्लेटनि जूं सरहदूं मिलनि थियूं उन जाइ ते ज़मीन जे क्रस्ट में फाट आहिनि जिन खे फॉल्ट सॾिबो आहे। धरतीअ जे चौधारी अक्सर ज़लज़ला इन्हनि फॉल्टनि ते ईंदा आहिनि। इहे प्लेटूं अक्सर करे हरकत में रहनि थियूं ऐं हिक ॿिए जे मथां चढ़ी वञनि थियूं। कॾहिं कॾहिं प्लेट जूं सरहदूं हिक ॿिए सां चंबिड़ी पवंदियूं आहिनि, पर प्लेटूं हर वक़्तु हरकत में रहंदियूं आहिनि। आख़िरकार जॾहिं प्लेट हिकु हद खां वधीक हरकत करे चुकंदी आहे त उहे चंबिड़ियल सरहदूं वॾे ज़ोर सां हिक ॿिए खां जुदा थींदियूं आहिनि ऐं नतीजे में ज़लज़लो ईंदो आहे। ज़लज़ला वॾनि इलाइक़नि ताईं महसूसु करे सघिजनि था, जेतोणीकि इहे फ़क़्ति 1 मिंट खां बि थोरे अरिसे ताईं रहनि था।